मसलो आहे? असांजो मसलो आहे त कुझु ॾींहं वले असांजे छोकिरे खे कामरान गाद ऐं नादर भुटे पराई हद में अची अलीगोराबाद जे थाणे जे हद में अची ढुकाए मारे छॾियो हुयो। उन टाइम में SSP बंगज साहब अरेस्ट कयो हुयो उन्हनि ॿिन्ही ॼणनि खे। जंहिं महिल उन्हनि जे मथां FIR थी वई त SSP बंगज उन्हनि खे छॾे ॾिनो। असां उन ॾे बार बार वञी रहिया आहियूं त उहो असांखे चई रहियो आहे त असांजा पुलिस जा जवान आहिनि, इन ॻाल्हि खे असां ॾिसंदासीं। ॾिसण जो छा मक़सदु आहे? हे अलाए किथां जो अचे असां वटि कोहाट जो आहे, असां सिंधियुनि जो दुश्मन थी बीठो आहे, हुननि खे अरेस्ट नथो करे। असांजी अपील आहे चीफ जस्टिस खे, DIG इरफान बलोच साहब खे, IG सिंध खे त असांजो नोटिस वठे ऐं कामरान गाद खे ऐं नादर भुट्टो खे अरेस्ट कयो वञे। असांजो बेगुनाह शहीद कयो वियो आहे। असांजो ॾिसो तमामु नंढी उमिरि जो 14-15 साल जो नौजवान शहीद कयो वियो आहे। असांजो मुतालबो आहे त हिन महिल ताईं उहे उनजे डिसमिस बि अञा न थिया आहिनि। जेके डिसमिस बि न थिया SP अञा न कया आहिनि, उहे नौकरियुनि था लहनि, डिसमिस थियनि, केस चालान थिए। असांजो इहो ई मुतालबो आहे।